अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माँ है किंजा फातिमा और इसी रहा है न्यूमेरान न्यूज़ रुकयूं था खबरन जुरो रिपोर्ट आदिल अली कमरानी जुरो 12 रब्बिल अव्वल शरीफ जुलूस में इंतहाई अकीदत सां मल्हायो वेंदो। जुरो टाउन जे चेयरमैन मीर कामरान खान टालपुर जी अॻवानी में उलमाए अहल सुन्नत सां मुलाक़ात थी। चेयरमैन जुडो मीर कामरान खान टालपुर मुकम्मल तावन जो यकीन ॾियारियो ऐं समूरनि मामलनि खे मुनासिब अंदाज़ में हलाइण जे अज़म जो इज़हार कयो। इजलास में चेयरमैन जुडो कामरान खान टालपुर, वाइस चेयरमैन ज़फ़र आरआई, टाउन ऑफिसर मीर आतिफ टालपुर, काउंसिल मेंबर जुडो पुलिस जे नुमाइंदनि ऐं उलमाए इकराम, मुफ्ती तनवीर साहब, मौलाना मोहम्मद यूसुफ राहिमो, मौलाना शमशाद कादरी, मौलाना हिदायतुल्लाह मदनी, हाफ़िज़ फैज़ मोहम्मद कादरी, शहबाज कादरी, मौलाना अल्ताफ़ हसन सिकंदरी जन शिरकत कई। तमाम मामलात हल करण ते इत्मीनान जो इज़हार पिणु कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।